राधण में सिंधी अदबी संगत सिंध मरकज़ पारां सिंधु दरिया ते अॾु जंदड़ गैर क़ानूनी कैनाल कारपोरेट फार्मिंग ऐं सिंध में हलंदड़ रियासती ॾाढ ख़िलाफ़ अॼु ऐलानियल एहतजाज में सिंधी अदबी संगत ज़िले दादू ऐं राधण जे कलमकारनि शाइरनि अदीबनि पेना फ्लैक्स खणी सेवाणी चौक राधण ते पुरमन तोड़ ते एहतजाज रिकॉर्ड करायो, जिते सिंधी अदबी संगत ज़िले दादू जे राब्ता सेक्रेटरी मासूम बुखारी ऐं सिंधी अदबी संगत राधण जे सीनियर शाइर रियाज़ मल्हा ॻाल्हाईंदे चयो त सिंधु दरिया सिंध जे माण्हुनि जी साह जी रग आहे। उन ते गैर क़ानूनी कैनाल सिंधी माण्हुनि खे कंहिं बि सूरत में क़बूल न आहिनि। साॻिए वक़्तु सिंध जी ज़मीन सिंधी माण्हुनि जी आहे। कारपोरेट फार्मिंग जी आड़ में उन ते कब्ज़ो सिंधी माण्हुनि खे क़बूल न आहे। उन ते पंहिंजे हक़नि लाइ मोरो में एहतजाज कंदड़ माण्हुनि मथां सिधियूं गोलियूं हलाइण सिंधी हुकूमत जी बरबरियत आहे, जंहिंजी सख़्त लफ़्ज़नि में निंदा कयूं था। हुननि चयो त रियासत जी अहिड़ी ॾाढ ख़िलाफ़ सिंधी अदबी संगत मरकज़ जे सर ते दादू ज़िले समेत समूरी सिंध में शाइरनि अदीबनि दानिश्वरनि कलमकारनि ऐं सहाफ़ियुनि पंहिंजो पुरमन एहतजाज रिकॉर्ड कराए रियासत खां मुतालबो कयो आहे त गैर क़ानूनी कैनाल खे ख़तमु करे ॻोठ बिजाराणी लगारी मथां पुलिस जो ॾाढे मक़तूलनि जे ख़ूननि सां इंसाफ़ कयो वञे। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।